नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कोट गुलाम मोहम्मद ॾहूं मेल में ख़बर ॾींदा हलूं त ॾहूं मेल ڀرسان मीरपुरखास العباس शुगर मिल जो गंदो पाणी सिम नाले में छोड़ कयो पियो वञे। रवासियुनि जूं ज़िंदगियूं आज़ाब बणियल। मीरपुरखास शुगर मिल जो ज़हरीलो गंदो पाणी सिम नाले में छोड़ करण सां आसपास जे ॻोठनि जा सवें ढोर नायाब नस्ल जा पखी मरी विया आहिनि। ज़मीनूं बंजर बणिजी वियूं आहिनि। केतिरा ई माण्हू बीमारियुनि में वकुड़जी पिया वञनि, पर इंतज़ामिया ख़ामोश तमाशाई बणियल आहे। ॻोठाण दोदो भंगलाणी, कामरेड रसूल बख्श गोरचाणी, शेर मोहम्मद भंगलाणी ऐं ॿियनि ॾहूं मेल मीडिया हाउस जे सहाफ़ियुनि अॻियां दाईंदे चयो त असांजो चौपायो माल ज़हरीलो पाणी पीअण सबबि मरे पियो। असां काफ़ी दफ़ा शिकायतूं कयूं, पर को बि ॿुधण लाइ तयारु न आहे। असां आला इख्तियारनि खां घुर कयूं था त ज़हरीलो पाणी फौरी तौर ते बंदि करे असां सां इंसाफ़ कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।